विद्यार्थियों, मां डॉक्टर मीना आसवानी MA फाइनल 5 पेपर पाण करे रहिया आहियूं। हुन में किताबु हो सुर्ख गुलाब सुराग ख्वाब प्रभु वफ़ा जे 5 गढ़नि जा 2 पार्ट पाण करे चुकासीं, जंहिंमें वफ़ा साहिबु ॿुधायो त ज़िंदगी छा आहे, मौत छा आहे, रूह छा आहे, मौत खां पोइ इंसानु केॾांहुं थो वञे। इन जे बारे में पाण अलॻि अलॻि विद्वाननि जा राया पढ़ी रहियासीं त आइंस्टीन साइंसदान जे अनुसार अहिड़ो को ईश्वर आहे जो अपराध लाइ दंड ऐं पुञ लाइ पुरस्कार थो ॾिए, या किन विज्ञानियुनि जे अनुसार इहो हो त ब्रह्मांड जो को बि उपाइणहार न आहे, ही ख़ुदि ब ख़ुदि हालतुनि मूजिबि पैदा थियो आहे ऐं रंग बदिलाईंदो रहियो आहे। अणे जा अनेक रूप आहिनि। मिटी ख़ुदि सृजणहार आहे, चकी बि पाण आहे त कुम्हार बि पाण आहे। हर अणे में सृजन शक्ति समायल आहे। अंकुर में ही शाह बलूत जो देव दरख़्त छिपियल आहे। हिकु भेरो हालतुनि मुताबिक़ क़ालिब ठही तयारु थियो त क़ालिब नक़ल करणु शुरू कयो। पोइ त कुदरत लाइ सभु सुणाउ थी वियो, माना सुठो थी वियो। बेपनाह ख़ल्क़ पैदा थी वई, ख़ल्क़ हीअ सॼी सृष्टि पैदा थींदी वई। मांस सिकियल ते माण्हू ऐं ॿिया जीव जंत्र तयारु थींदा विया। हालतुनि अनुसार वरी केतिरियूं जिन्सूं ख़तम बि थी वयूं। अॻिते ॿुधाए थो, एतिरो पाण कल्ह कयोसीं त इन में वरी ॿुधाए थो त जहिड़ीअ तरह गर्भ में शरीर जो विकास थिए थो, अहिड़ीअ तरह मन, बुद्धि, विवेक ऐं आत्मा जो बि विकास थिए थो। शरीर जे अंदरां ई उत्पन्न थियनि था, शरीर में ॿाहिरां प्रवेश नथा कनि। इहे सभु शरीर जूं सिफ़तूं ऐं वसफ़ूं आहिनि। ईअं जीअं चांडाण चंड जी सिफ़त आहे, माना चांदनी ॾियणु जेका आहे उहो चंड जी जेका आहे ख़ूबी आहे, गुण आहे। लहर सागर जी सुंदरता आहे। ऐं जीअं बादल ऐं सूरज जे मेलाप मां रंगारंगी इंडलठ थी पैदा थिए, जिस्म खां अलॻि रूह खे को बि वजूद कोन आहे। माना रूह जेको आहे उनखे जिस्म ऐं जिस्म खे रूह जो त मेलाप हुअणु ज़रूरी आहे। छा लहर खे समुंड खां अलॻि को वजूद आहे? छा बादल ऐं सिज खां सवाइ इंडलठ खे का हस्ती आहे? न। त अहिड़ीअ तरह इंसान खे परमात्मा खां सवाइ, रूह खां सवाइ का बि वजूद, को बि हस्ती हासिल की न आहे। के विज्ञानी वरी ज़िंदगीअ खे हिकु इत्तिफ़ाक़ या हादसो था सम्झनि, मतिलबु अचानक हीअ ज़िंदगी पैदा थी वई, ईअं था चवनि था त ज़िंदगीअ में ख़ुशी, ग़म, अमीरी ऐं ग़रीबी सभु इत्तिफ़ाक़ आहिनि। हर का शइ हालतुनि जी पैदाश आहे। कारबान किथे कोयलो थो बणिजे त किथे हालतुनि जे मुवाफ़िक़ ऐं महिरबान हुअण सबबि हीरो थो बणिजे। न हीरे जा पुञ कयल हुआ, न कोयले जा पाप। ज़िंदगीअ जे नदीअ जो प्रवाह सदाईं जारी आहे, किथे तेज़ त किथे माठो आहे। हक़ीक़त में जीव बिना वजह ॼमे थो ऐं बिना सबबु मरी थो वञे। मरण खां पोइ संदसि मड़, माना लाश, नीअ मिटीअ में ई पियो सुकंदो सड़ंदो। ख़बर कुझु बि न आहे। मां शुरूअ में ई ॿुधायोमांव तव्हांखे त हीअ जेके 5 ॻढ़ आहिनि त हीअ जेको कर्मनि जो लेखो जोखो आहे, उन जे अकॉर्डिंग ई असांखे जनम ऐं मरण मिले थो। त उन ई जे अनुसार अगरि असांखे ज़िंदगी मिली आहे त हिन ज़िंदगीअ खे असां बार करे न सम्झूं, बोझो करे न सम्झूं। हिन ज़िंदगीअ में अगरि असांखे स्ट्रगल करिणो आहे त स्ट्रगल कंदा हलूं ऐं शुखुरा करे अॻिते पंहिंजी ज़िंदगी कटींदा। अगरि बोझो करे सम्झंदासीं त ज़िंदगी वधी पवंदी ऐं असांखे हिन ज़िंदगीअ मां मज़ो निकिरी वेंदो। त प्रभु वफ़ा छा कयो आहे, हिन ज़िंदगी खे सरल ऐं सार गर्भित भरण जे लाइ ही 5 ॻढ़ा लिखिया आहिनि। अॻिते ॿुधाए थो त हिन में ख़बर कुझु बि न आहे। इंसान, रूह, ख़ुदा, इहे सभु अध्यात्म विज्ञान जूं गूढ़ियूं ॻाल्हियूं आहिनि। शरीर इसरार भरियूं बातियूं आहिनि, जिन खे सम्झणु सवलो न आहे। सभु संत महात्माऊं इन सारे किसे खे बेअंत माया जेका आहे उहा परिपूर्ण परमात्मा जी आहे, असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे। पर असांजे सम्झ खां ॿाहिरि को त परमात्मा आहे जेको ही सॼो जहान जो चरखो हलाए वेठो। न त ही सृष्टि हलाइण इंसान जे हथ में अची वञे त इंसान त वणगोरो न बचे।
इंसानी सभु कुझु अगरि हुजे त इन करे ई जेको आहे उहो परमात्मा आहे ऐं उन जे अकॉर्डिंग ई असांखे उन जे निमित्त सभु कुझु शक्तियूं जेके आहिनि उन समर्पित करणियूं आहिनि उन जे अॻियां असांखे निमी करे हलणो आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे। बहरहाल करोड़नि सालनि जे विकास इंसान अंदरि बेशुमार ख़ूबियूं ऐं ख़सलतूं पैदा कयूं आहिनि। इंसान खे अशरफ अल मखलूक़ात तसवर अशरफ अल मखलूक़ात माना सृष्टिअ जी उत्तम जे उत्तम जेको आहे हिन सृष्टिअ में जीव त उहो इंसान आहे। सभिनी खां उत्तम जीव 84 लख जूणूं जॾहिं असां कटियूं था तंहिंखां पोइ थी असांखे इंसान जी जून मिले त केॾो न इम्पॉर्टेंट आहे इंसान जो जनम ऐं उनखे असांखे ईअं व्यर्थ न विञाइणु खपे। अगरि असांजी का तमन्ना पूरी नथी थिए त असां सम्झूं था मार असां त खसिजी वियासीं, असां त लुटिजी वियासीं। न, सभु ईश्वर जे हथ में आहे। असांखे संघर्ष करिणो आहे, ज़िंदगीअ खे सरल बणाइणो आहे। इंसान जो पंहिंजे अकुल ऐं हिमत सां चंड जा चकर लॻाए आयो आहे ऐं उन जी मिटीअ खे छुई आयो आहे। हिन विशाल विश्व विकास जो अहिड़ो अहम जुज़ो आहे जीअं पोल सार्तर फ्रांसिस जो मशहूरु फ़िलसुफ़ इंसान खे आदि जुगाद छॾियो आहे, माना शुरूअ खां वठी अंत ताईं छॾियो आहे, छाकाणि जो हिन लाइ ईश्वर अदम पैदा आहे। दुनिया खे बहितर बणाइण लाइ सारी ज़िम्मेवारी इंसान मथां रखी अथसि। हिन जे ख़्याल मूजिबि इहो इंसान जो इख़्लाक़ी फ़र्ज़ु आहे। प्रकृतिअ जो शारीरिक विकास शायदि पूरो थियल थो ॾिसे ऐं हींअर मनुष्य जो मानसिक विकास शुरू थियो आहे त पंहिंजी ॼाण आत्मविश्वास कल्पना ऐं इच्छा शक्तिअ सां ज़िंदगीअ जे हिन असार खेल में कुझु सार भरे। हर ख़ूबसूरतीअ खे जा ज़िंदगीअ खे ख़ुशगवार थी बणाए हिमथाए। ज़िंदगीअ में अहिड़ियूं अनेक ख़ूबसूरत इहो हितां जो इम्पॉर्टेंट अथव त वफ़ा जे पंचकड़नि में मुख्य जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो कहिड़ो बयानु थियल आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। जीअं त सच ते मंसूर सदिके थी वियो, सच इंसान खे ऊच पदवीअ ते थो पहुचाए, सच में सूंहुं आहे, सुख आहे। महात्मा गांधीअ चयो त परमात्मा सच आहे, सची परमात्मा आहे, सच सूरमनि जो खाज आहे, सच ॿोलण जो असां में साहस हुअणु घुरिजे। पाखंड दुनिया में दुख थो पैदा करे, सच जहिड़ो तप न आहे। हिक जो सच हरूभरू सभ जो सच थी नथो सघे ऐं अॼु जो सच हरूभरू सुभाणे जो सच थी नथो सघे, बदिलजी बि सघे थो। इन करे महात्मा गांधीअ पंहिंजे ज़िंदगीअ खे हक़ जी तलाश में तजुर्बो कोठियो त सच ते जीअं मंसूर सदिके थी वियो, मतिलबु उन एतिरो त सच ॻाल्हायो जो हुन चयो त मां ख़ुदि ख़ुदा आहियां, मां ख़ुदि परमात्मा आहियां। त सच ते हू मंसूर जेको हो उहो उन ते सदिके थी वियो ऐं उनखे महान पद मिली ऐं असां उनखे अॼु महान सूफ़ी संत करे मञी रहिया आहियूं। महात्मा गांधीअ बि सत्य ऐं अहिंसा जो जेको आहे रस्तो वरितो। सची परमात्मा आहे। सच मतिलबु अगरि सच जी राह ते असीं हलंदासीं त सच ज़िंदगीअ में कूड़ ॻाल्हाइण जे लाइ असांखे मजबूर की न कंदो। सच अगरि ॻाल्हाईंदासीं त भले कूड़ ॻाल्हाइजे पर उहो कूड़ जेको आहे उन अंत जेको आहे उहा कूड़ जी जेका आहे उहा अजय थिए थी ऐं सच जी जेका आहे विजय थिए थी। इन करे अगरि ज़िंदगीअ में असांखे अॻिते क़दम वधाइणा आहिनि त सच जी राह ते हली करे असांखे उच पदवीअ ते पहुची सघूं था ऐं अॼु जो सच हरूभरू सुभाणे जो सच थी नथो सघे, बदिलजी बि सघे थो। इन करे महात्मा गांधी जेको पंहिंजी ज़िंदगीअ खे हक़ जी तलाश में तजुर्बो बणायो, माना परमात्मा खे अगरि असांखे ॻोल्हणो आहे, असांखे परमात्मा जी तलाश करणी आहे त ज़िंदगीअ में जेके आहिनि सच जी राह वठणी पवंदी। हिन में अञा ॿिए बि ख़ूबसूरतियूं असांखे वफ़ा साहिब ॿुधायूं आहिनि। जीअं इहो सचो त सच ते हिन पंहिंजा घणेई अॻिते हली करे हिन किताब में पंजगड़ा ॿुधाया आहिनि। सिक्का आहे, सूंहुं आहे, संगीत आहे, सूझबूझ आहे। इन्हनि जे बारे में पाण अॻिते पढ़ंदासीं त अहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबसूरतियूं आहिनि जिन खे असांखे ज़िंदगीअ में लाहे करे हिन असार जेको खेल आहे ज़िंदगीअ में उनखे असां सार गर्भित बणाए सघूं था। त इहो हिकु पॉइंट थी सच। अॻिते ॿिए क्लास में तव्हांखे सिक, सूंहुं, संगीत ऐं सूझबूझ जे बारे में वधीक तव्हांखे पढ़ाईंदसि। बसि अॼु असांजो एतिरो ई।